असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ सिद्दीक शोरो यूसी गुलमंडा में, जिते हिन वक़्तु जीअं असीं ॻोठ में मौजूदु आहियूं हुन ॻोठ जे तक़रीबन ये घर जा भाती जेके आहिनि 4 जेके घर जा भाती आहिनि उहे तक़रीबन माज़ूर आहिनि ऐं उन खां अलावा उन जेकी पोड़ी माउ आहे उहो बि माज़ूर आहे। ऐं हिन जो इहो चवणु आहे त असांजी जेको आहे हीअं त खणी लॉकडाउन जे हवाले सां जेको असांजी हिन वक़्तु कंहिं बि मदद न कई आहे। हिननि जेको सो वरी मुतालबो कयो त असांजी मदद कई वञे ऐं हिन जी जेकी माउ पोड़ी आहे उहो बि हिन वक़्तु जेको आहे सो लाचार मजबूर हिकिड़ी तक़रीबन खट ते पई आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां ऐं हिन जेके 4 पुट आहिनि उहे बि हिन वक़्तु माज़ूर आहिनि। असां सां गॾु उहे मौजूदु आहिनि। असां उन खां पुछा कंदासीं त तव्हांजी केरु केरु हिन वक़्तु माली मदद करे पियो या केरु कोन पियो करे, उन हवाले सां असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। माना मदद कयो वो वञनि अवांजी कंहिं मदद कई आहे कोन कई आहे? कंहिं बि न कई आहे। अच्छा, तक़रीबन केतिरो टाइम थियो आहे जेके तोखे जेको माज़ूर लॻो पियो तुंहिंजी टंगनि में मसइलो आहे? घणो टाइम थियो? घणो जाइज़ आपंदी खां आयो? जाइज़ आपंदी खां वठी आयो? कंहिं बि माना अवांजी मदद कोन कई? मदद न कई आहे। असीं 4 भाउर आहियूं। अॼु ॾींहुं ताईं असांजी कंहिं बि मदद कोन कई। असीं 4 भाउर नंढे हूंदे खां वठी माज़ूर आहियूं। ऐं असांजी पोड़ी माउ बि उहा बि माज़ूर आहे। हीउ जेको वायरस हली चुको आहे उन में अॼु ॾींहुं ताईं असां ताईं केरु बि माण्हू हली कोन आयो आहे। बुख जे विघे अॼु ॾींहुं ताईं असीं ईअं ई वेठा आहियूं। अञा ताईं असां टूरी केरु बि हली कोन आयो। असीं नंढे हूंदे खां वठी माज़ूर आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा रही आहे त जेको कुझु आंदोसीं पिए उहो बि हिन हिसाब जे किताब सां का बि शइ कोन मिली चुकी आहे। न केरु वॾा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो पेट भरण जे चकर में लॻा पिया आहिनि। केरु बि अॼु ॾींहुं ताईं हिन ॻोठ में हली केरु बि कोन आयो आहे। बाबा अव्हांजो छा टाइम निकिरे पियो, कहिड़े हिसाब सां टाइम गुज़ारे कटे रहिया आहियो, केरु बि अॼु ॾींहुं ताईं हली कोन आयो आहे। लॉकडाउन खे अॼु तक़रीबन 14 ॾींहं आहे लॉकडाउन खे, ठीकु आहे न। ऐं बेरोज़गारी बि हुन टाइम ते वधी रही आहे। ऐं तक़रीबन 14 ॾींहंनि में तव्हांखे हिते कंहिं बि माली मदद कई आहे? केरु बि असां वटि हली कोन आयो आहे। सिर्फ़ु 2 साबण असांखे ॾिना विया, साबण ॾिना विया, जिन में बि यूसी गुलमंडा जो चेयरमैन खणी आयो जेको 2 साबण असांखे ॾिनई। हिकिड़ो 15-20 रुपए साबण, हिकिड़ो 50 रुपए साबण। उहे 2 साबण ॾिना विया। हिकिड़ो जी डेट हुई 2019, ॿिए जी डेट हुई 2017 जी डेट हुई। उहे 2 साबण असांखे ॾेई विया आहिनि। वरी अञा ताईं केरु बि कोन आयो आहे। छा कोन्हे यूसी चेयरमैन या चूंडियल नुमाइंदनि मां या कोई केरु कुझु बि कोन आयो। हिकिड़ो सिर्फ़ु यूसी गुलमंडा जो चेयरमैन आयो असां वटि, जेको साबण 2 ॾेई वियो बसि। ॿियो त असां वटि केरु बि अॼु ॾींहं ताईं केरु बि कोन आयो आहे। न केरु हिन सॼे ॻोठ में केरु बि माण्हू कोन आयो। असां त उहे ग़रीब मुलाई माण्हू आहियूं, पर सॼे ॻोठ में केरु बि कोन आयो। असां ॻाल्हि ॿोल कईसीं त हिननि चयो त तक़रीबन लॉकडाउन खे 14 ॾींहं गुज़री चुका आहिनि, मगर असांजी कंहिं बि हिन वक़्तु ताईं माली मदद न कई आहे। ऐं हिननि इहो बि मुतालबो कयो त यूसी जेको चेयरमैन गुलमंडा जो तक़रीबन असां वटि आयो कुझु ॾींहं पहिरीं, जेको असांखे सिर्फ़ु 2 साबण जी चिटियूं ॾेई वियो। उहे बि एक्सपायर हुई, जंहिंजी एक्सपायर डेट 2018 हुई ऐं हिकिड़ी जी एक्सपायर डेट 2019 हुई। उन खां अलावा असांजी हिन यूसी गुलमंडा में अॼु तलक केरु बि न लही आयो आहे। असांजी चूंडियल नुमाइंदनि तौरु कंहिं बि असांजी माली मदद कोन कई आहे। हिन जो चवणु आहे त घटि में घटि खुदारा असांजी हिन ॾुखे वक़्त में असांजी मदद कई वञे। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.